लाफ्टर हाउस शो में मां आहियां सोहराब सूमरो। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग जा डिप्टी जनरल सेक्रेटरी आहिनि। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे असांजो प्यारो दोस्त मसरूर राजपर। मॉडलिंग की एक्टिंग की पोइ वरी मॉडलिंग ते रखी है। पोइ ॿिन्ही में ॾिठे पैसो नथो मिले त मार्केटिंग में हलियो। ऐं मोहतरमा जेकॾहिं दुबई वेठी हुन का परवाह कोन हुई, पर तव्हां लाइ असां लाइ तव्हांजो असांजो आवाज़ बणजण लाइ इन ई धरती पंहिंजी धरती ते आई। भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे शबीर जमाली। सियासत में आइडियल पर्सनैलिटी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं हाणे असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। छा थियो? सही ट्रिक ट्राक बंदि थियो अची मां चयो शुक्र थियो बंदि थियो। सॼी असांजी घर जी ज़ैफ़नि खे वठी करे टिक टाक ठाहींदो। छो? उहे टिकटॉक ते इहो एॾो टैलेंट ताहिर भई चैनल से छो न आयो अॼु ताईं? आयो सही चांस न दे। तव्हांखे अगरि एतमाद करे पार्टी टिकट ॾे एमपीशिप उते पीपल्स पार्टी टिकट आहे जिथां मिलंदी उतां विन थींदी। अलीगुल मल्हा सां मसइलो इहो थियो जो ॿियो हिकिड़ो वर्कर हुउसि अकबर उत्तरादी, उहो वरी बबू ते न चढ़े पियो चए मूंखे चकर ईंदा आहिनि। आख़िर में थियो इहो ताहिर साहब जो लीडर पाण मथे चढ़ी वियो। सोनी मुंडे कारे दरी बंद करे वही। ये टिकटॉकर तो है लेकिन इनको चलना नहीं आ रहा। आप इनको सिखाएं कि कैसे कैट वॉक की जाती है। म्यूजिक यू कियां तो हले और इसके तो सुठो थी हले हरणीअ जहिड़ी चाल आहे। टिकटॉक बंदि थियो न में स्लो मोशन हणंदा हाणे पाण करणो पए। न बस हाणे ईअं कयो बसि मां राज़ी आहियां मां पाण निकाह कंदो तूं हल। जेकॾहिं मसरूर राजपर सियासत में भी न हुजे आहे शोबिज़ में भी न हुजे आहे त पोइ किथे हुजे आहे? छा कयो आहे ॿियो? मार्केटिंग में भी न हुजो आहे, एक्टिंग में भी हुजां छो आहे? ॿियो दुश्मन थे अल्लाह दिला तीर बिच अल्लाह ते दुश्मन थे अल्लाह नारा भुट्टो चवणो नारे में ये भुट्टो शादी कराए वट मलाई जो शादी कर ए बास वट न रहंदी छो शादी कराए पर निकरी वजन पिछावर हेडे ओडे पुछेर